आई सिंध मंहंजी मां दिनो सॾे अवामी न्यूज़ आई सिंध मंहंजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां भरपूर समूरी सिंध में मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे हेड ऑफिस में सरवरी तंज़ीम ज़िले सانگهڙي जे सदर محمد يوسف हिंगोर जो क़ौमी काज जे ॾियारे जे मौक़े ते अवामी न्यूज़ जे हेड ऑफिस जो दौरो कयो ऐं चयो आहे त अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुलरज़ाक राजपूत खे जस पेश कयां थो, जंहिं अहिड़ो बहितरीन स्टूडियो तैयार कयो आहे। असांखे बि सरवरी जमायत जे रूहानी पेशवा क़िबला मखदूम जमील जमा जो हुक्म आहे त सिंध जी सकाफ़त खे उजागर कयूं ऐं सकाफ़ती वेस पायूं। इन मौक़े ते अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुलरज़ाक राजपूत खे क़ौमी काज जे मौक़े ते सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो ऐं खिपरे जे सीनियर सहाफ़ी मुमताज़ बोजदार के भी अजरक जो तोहफ़ो पेश किया वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।